हे चवे तो मां हुतों पुट वठी आया हो चवे तो हुतों वठी हिकिड़ो वरी पीर निकितो आहे गॾ वारो गॾ पुॼायो पीर पुट जी ख़ुशख़बरी ॾींदो तो साफ़ी मीडिया वारो वो वरी चवेसि तो मुजावर खे त साईं गॾ जो शर्त छो हिलाल जानवर भी आहिनि मियूं भी आहिनि गऊं भी आहिनि रिढूं भी आहिनि आख़िर गॾ जो शर्त छाजे लाइ त हू वरी चवे थो मुजावर कि साईं जेको सुठो पियो आहे दरगाह में इनखे गॾ वारी सवारी ॾाढी प्यारी हाणे जेको भी गॾ खाईंदो आहे साईं ख़ुशि थी हुनजे लाइ पुट जो ऐलान कंदो आहे चई भला साईं नियाणियूं भी ॾींदो आहे चई न साईं वटि रुॻी पुटनि ठाहिण जी फैक्ट्री आहे हुते किरिया पिया आहिनि हुते किरिया पिया आहिनि साईं तूं महिरबानी कर मूंखे पुट ॾे मां सेवण वियुमि अल्लाह जी ज़ात जो कसम हिकिड़ी माई पीर साईं जी क़बर जे ॿाहिरों चवे त मां अल्लाह जो दर छॾे बि साईं तो वटि आई त मां मूंखे महिरबानी करे पुट ॾे एॾो जॾहिं त औलाद ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह साईं कंहिंखे ताक़त न कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन हफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात अञा वॾे आवाज़ सां रब फरमायो यो माया जो तांगे पैदा कियम वरी तामा तांजे लाइ घर वारन जो इंतजाम कियो वरी तांगे घर वारन मां आल औलाद वारो बनायो माव रब फरमायो वरी माई मेहरबानी करे तांजे लाइ तांजी औलाद लाइ तांजी ज़ाल जे लाइ तांजे बच्चन ॿारन जे लाइ सभिनी जे लाइ खाधे पीते जो इंतजाम कयो मां अजीजो ईमान बचायो कोई पुटन ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह कोई न्याण ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह जे कोई औलाद ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह हज़रत इब्राहिम नबी किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या केरो हज़रत इब्राहिम जो नबी अल्लाह जो दुआ दो करे रब्बि हबली मिनस्सालिहीन और मुझे अल्लाह मां नबी मां पैगंबर मां रसूल पर पाण के पाण औलाद न थो ॾेई सघां घर वारियूं भी बान
हिकड़ी जो नालो साराया, बी जो नालो हाजराया। बिनी घर वारन मौलाद नथी दे, मेहरबानी फरमा। और मुझे अल्लाह से घना पुत्र न दो दे, हिकड़ो नसीब फरमा। रब फरमाए फबश्शरनाहु बिगुलामिन अलीम। इब्राहिम तुझी दुआ कबूल कई से, तो के बुर्दबार पुत्र इस्माइल जी खुशखबरी दाली। कंध ते काती रख दे, तॾहिं भी न कंदो। इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। या बतफल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। हजरत इब्राहिम के बीबी हाजरा मोल्ला से इस्माइल पढ़ पढ़े वरी सारा वेचारी रोए, दिल जो दिल में बाजार तन दिल में चवे रब साईं हुन के पुट ॾिनो थी इस्माइल, माखे भी दे। हाणे इब्राहिम पुट जे करे हाजरा सां घणो प्यार थो करे, मूंसां थोरो घटि थो करे, मुझे घर तो अचे वञे, हुन ॾे घणो थो वञे। जेकर मूंखे भी पुट हुजे हा। अल्लाह फरमायो सारा दिल जो दिल में न रो, तुंहिंजो रोअण भी मां ॾिसां थो। जेकॾहिं हुन हाजरा खे मां इस्माइल ॾिनो आहे त तोखे वरी मां इसहाक जहिड़े पुट सां नवाज़े थो छॾियां। पोइ ये ॿई बचड़ा हज़रत इब्राहिम खे पोड़प में थिया, कुराड़प में थिया। शुक्राने जा लफ्ज़ पढ़दे चवे तो अल्लाह के अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबनी अलल किबरि इस्माईल व इसहाक। अञा वॾे आवाज़ सां चवे तो मुंहिंजा अल्लाह से या तुझी मेहरबानी जो मां इब्राहिम के पुड़प में हिन उम्र में कुराड़प में बिन पुटन जो बाबो बनाए छड़ियो तई। अजीजो नबी हज़रत इब्राहिम के होनो दुआ करे पुटन जे लाइ। अल्लाह हेॾो हज़रत ज़करिया बीठो, काब आयाइन स्वाद जिक्र रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया। इज़ नादा रब्बहु निदान खफिया काल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तालर रासु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया।
हज़रत ज़करिया काथे दुआ घुरी उहा दुआ जी जाइ भी ॿुधाए। हज़रत ज़करिया तालो ॾेई बीवी मरियम खे कमरे में बंदि करे हलियो वियो। बीबी मरियम नंढड़ी आहे 5 सालनि जी। कमरे में बंदा तालो ॾिनो पियो आहे, चाबी हज़रत ज़करिया जे खीसे में। हज़रत ज़करिया अल्लाह जी तबलीग ऐं तकरीर में निकिरी वियो। बटे ॾियारा गुज़रिया, याद आयसि त छोकिरी त कमरे में बंदि करे हुआ। छोकिरी त मरी वई हूंदी। उन मुख ते डोड़ंदो ऐं डुकंदो आयो, भॼंदो आयो, जीअं जो तालो खोले दरवाज़ो खोले। हीअं जो नज़र करे त छोकिरी त ज़िंदा वेठी आहे, पर छोकिरीअ जे साम्हूं दस्तरखानो विछायो पियो आहे। अजीब क़िस्म जा ताम हुन जे साम्हूं पिया आहिनि। हैरत मूं मुशाहिदो करे अन्ना लके हाला, ओ छोकिरी हे काॾों ताम आयो आहे? जॾहिं त मां तालो ॾेई वियुमि, चाबी मुंहिंजे खीसे में हुई, तोखे दस्तरखानो कंहिं ॾिनो आहे? हे काॾों माल आयो आहे? छोकिरी नंढड़ी बीवी मरियम हीअं ताम खणी चवेसि थी, बाबा निहार मासड़ हिन मेवे जी मुंद आहे जे न? ओ बाबा ओ मासड़ निहार हिन मेवे जी मुंद आहे जे न? चे भला निहार हिन मेवे जी मुंद आहे जे न? चे हड़ सब मुदायदा मेवा अल्लाह साईं मूंखे बंदि कमरे में नसीब फरमाया आहिनि। कालत हुआ मिन इंदिल्लाह। अञा वॾे आवाज़ सां इते हज़रत ज़करिया दुआ घुरी और रोई कहीं दिल में निदान खफिया रब के मुझा अल्लाह सही जे कने हाण मुदायता मेवा बीबी मरियम के बंद कमरे में खाराए सके तो माखे भी हाण मुदायतो पुट वारो मेवो नसीब मां मुंहिंजी मुंद मौसम त नाहे ॿार ॼण जी। 110 सालन जो माया 90 साल जी मुंहिंजी घरवारी आ। मुंहिंजा हॾा लुॾनि खड़कंदा, मुंहिंजी ॾाढ़ी सुवारी अची थी वई आ, मथे जा वार छाती आहिनि। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रासु शय्यबा। ओ मुझा अल्लाह दे मां पान में उम्मीद तो समझा औलाद ॼण जी, पर तुझी रहमत में कुदरत में उम्मीद करे दुआ घुरिया। जियान मुदायता मेवा बीबी मरियम के बंद कमरे में नसीब फरमाया, तीअं मूंखे भी हाणे मुदायतो में वो पुट वारो हिन उमिरि में नसीब फरमा। अल्लाह फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। रब फरमायो ज़करिया तो दुआ घुरी, दिल वारी दुआ मां ॿुधी माए। इन उमिरि में पुट त ॾियां थो, पर नालो भी यहया रखी थो ॾियां। अजीजो ये नबियन ज़बूरन जा वाक़िया कुरान मजीद में लिखिया पिया आहिनि। कुरान मजीद शायद आ त उहे पाण खे पाण औलाद न पिया ॾेई सघनि। कंहिंखां दुआ घुरियऊं,
अल्लाह बेनियाज़ा बेपरवाह जंहिंजी दुआ कबूल करे त मर्ज़ीअ जो मालिक न कबूले ते मर्ज़ीअ जो मालिक। हज़रत इब्राहिम जी दुआ कबूल की, हज़रत ज़करिया जी दुआ कबूल की, हज़रत लूत जी दुआ कबूल न की। उन भी ॾाढियूं दुआऊं घुरियूं त रब मूंखे पुटु ॾे, रब फरमायो न। हज़रत शुएब वेचारे दुआऊं घुरियूं, ओ मुंहिंजा अल्लाह बन्याणियूं त ॾिनियूं थी पर पुटु न ॾिनो थी। मां पढ़ो थी वियो आहियां, ज़ईफ़ थी वियो आहियां। न्याणियूं वञनि थियूं वेचारियूं, बकरियूं चाण पाणी बकरियुनि खे पीआरण पाणी भरण थियूं वञनि। ओ मुंहिंजा अल्लाह ने महिरबानी करे मूंखे बि को पुट जो मेवो नसीब फरमा। अल्लाह फरमायो, ओ शोएब तोखे ॿिनि न्याणियुनि जो पीउ त कयो आहे पर पुट जो पीउ तोखे न बणाईंदोमांइ। ॾियण ते अचे त हज़रत याकूब नबीअ खे 12 पुटनि जो पीउ बणाए। न ॾियण ते अचे त मुंहिंजे प्यारे नबीअ मुंहिंजे सोणे नबीअ खे 4 फर्ज़ंद ॾेई वरी वापसि मोटाए। न ॾियण ते अचे त मां आशा सिद्दीक़ा खे अल्लाह ने पुट त पंहिंजी जाइ ते धीअ बि न ॾे त उन खां को पुछण वारो ई न आहे। नबी साईं जन हिकु ॾियारे अम्मा फातिमा जे हुजरे में आया। अम्मा फातिमा वटि आया, मुंहिंजो सोनो साईं, मुंहिंजो रबर साईं, मुंहिंजो आका साईं फरमाईंदा अम्मा फातिमा खे, ओ फातिमा मुंहिंजी घरवारी आशा वेचारी रोए थी औलाद लाइ। दुआ तूं भी अल्लाह को घुर, मां भी घुरा। मां आशा के भी चयो तूं भी अल्लाह को दुआ घुर त अल्लाह दुआ कबूल करे। मां मोहम्मद करीम वटि त औलाद जा खजाना न आहिनि, मां वटि जना त मां दर्जन पुटनि जा ॾेई छॾिया आशा खे, दर्जन न्याणियुनि जा ॾेई छॾिया आशा खे, पर औलाद ॾियण वारो अल्लाह आहे। ओ फातिमा तूं भी दुआ घुर, आशा भी दुआ घुरे, मां भी दुआ घुरा। मन अल्लाह दुआ कबूल करे, मन अल्लाह आशा के पुट न त न्याणी त नसीब करण फरमाए छॾे। न ॾियण ते अचे त अल्लाह साईं नबी साईं जी इहा दुआ कबूल न करे, अम्मा फातिमा जी इहा दुआ कबूल न करे, अम्मा आशा जी इहा दुआ कबूल न करे। अम्मा आशा खे रब साईं पुट त न ॾिनो पर न्याणी बि न ॾिनी, जेका नबी साईं जी प्यारे मां प्यारी घर वारी, जैसा नबी साईं प्यारो करे वरी प्यारो करे। ॾाढी नबी साईं जी मोहबत होंदी अम्मा आशा।